मेयर मां ख़बर ॾींदा हलूं त मेयर जे मुक़ीम कॉलोनी जे रहवासियुनि साफ़िन अॻियां एहतजाज कंदे दायो आहे त असांजी कॉलोनी यूनियन काउंसिल कोलाची जी हद में आहे, जंहिं में गुज़िरियल केतिरनि सालनि खां को बि तरक़ियाती कमु नाहे थियो। कॉलोनी वासियुनि वधीक चयो त सॼे शहर में तक़रीबन पेवर ब्लॉक लॻाया विया आहिनि, पर यूनियन काउंसिल कोलाची जे चेयरमैन अब्दुल रशीद कोलाची जी नाइली ऐं करप्शन जे करे असांजी कॉलोनी में अॼु ॾींहं ताईं को बि तरक़ियाती कम समेत का बि बुनियादी सहूलियत नाहे ॾिनी वई, जंहिं करे बरसाति पवण सबबि गंदी नालियुनि जो पाणी असांजे घरनि में दाख़िल थींदो आहे, जेको असां मुक़ीम कॉलोनी वासी पंहिंजी मदद पाण घरनि मां कढंदा आहियूं। मुक़ीम कॉलोनी जे रहवासियुनि एहतजाज कंदे नेब समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त यूसी कोलाची चेयरमैन जी करप्शन ऐं नाइली जी जांच करे असां यूसी कोलाची जे रहवासियुनि सां इंसाफ़ करे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।